अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जानी क्या हाल है? खुशी लो खैरात दया गो बाबा शबीर है। जी बाबा। बाबा ले बाबा तो वने बाजार तो बाजार में तो जो सभनी का बेहतरीन गोश्त हुजे वो 1 किलो वठी जे तो मेहमान के खारायूं। जी जी ठीक है बस। अबा ही तुझे वडो छोकरो बाबा हाँ वडो पुटो बाबा सभा ना फरमानो मेहमान वेठो उनके हथ भी कोन नहीं। ए बाबा हींअर का वात ॻाढ़ा छोरा उन्हनि खे कहिड़ी उथी वेठी जी ख़बर कहिड़ी मयारनि ते यार। बाबा एॾी देर करे हेॾी गोश्त वठी आए? ना बाबा गोश्त कोन आंदो। बाबा छो एॾी देर भी कई है गोश्त भी कोन आंदे छाजे ला? आऊं ता पैसा खणी डायरेक्ट गोश्त वारे ॾां वियोसि। उनखे मूं चयो गोश्त मूंखे अहिड़ो ॾे तमामु बहितरीन गोश्त हुजे। उन मूंखे चयो तोखे गोश्त अहिड़ो थो ॾियां साॻी मखण। उन खां पोइ मूं सोचियो त छो न आऊं मखण ई वठी वञा। पोइ आऊं वियुसि मखण वारे वटि। उनखे मूं चयो मूंखे अहिड़ो मखण ॾे जेको तमामु बहितरीन हुजे। पोइ उन मूंखे चयो त तोखे अहिड़ो थो मखण ॾियां जहिड़ो कर माखी। उन खां पोइ आऊं वियुसि माखीअ जी दुकान ते। माखी वारे खे चयुमि अहिड़ी मूंखे माखी ॾे जेकी तमामु बहितरीन हुजे। उन चयो चई तोखे आऊं अहिड़ी माखी ॾींदुसि जहिड़ो कर साफ़ शफ़ाफ़ पाणी। पोइ मूं सोचियो त पाणी त पैसनि ते आऊं छो वठां, पाणी त घर पेला न। शाबाश पुट इहो कमु कए भलो पर हिकिड़ो कमु तूं ग़लति करे। उहो बाबा कहिड़ो? इहो तूं हिन ई हुन दुकान ते वेह न हेॾां होॾां जेका तूं हलचल कई उन में तूं चेपल घसाया आहे।